बिल्कुल हैदराबाद सिंध म्यूज़ियम में सगा ऐं रोशन तारा स्कूल पारां मेलो लगायो वियो आहे, जेको मेलो सिंध जे पूरे सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां सगा वारनि जे जेके स्कूलनि जा प्रोग्राम हुआ उहो सॼो पूरो हींअर मेलो लगायो वियो आहे सिंध म्यूज़ियम में। असां उन वक़्तु हिते मौजूदु आहियूं सिंध म्यूज़ियम में। अचो त हिन मेले वारनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिन प्रोग्राम जो छा चवणु आहे, प्रोग्राम वारनि जो छा चवणु आहे, अहिड़ो प्रोग्राम सिंध में लॻणु घुरिजे या न। ऐं इन्हनि हीउ प्रोग्राम इन वजह सां लॻायो आहे जिते ॿार कॉम्पिटिशन हासिलु कनि, ॿार अॻियां अचनि। इन हवाले सां हिननि म्यूज़िकली प्रोग्राम बि रखियो आहे ऐं बुक वग़ैरह जो बि स्टॉल वग़ैरह लॻाया आहिनि। ऐं इन खां अलावा हीउ मेलो 2 ॾींहं जारी ऐं सारी आहे। अचो त ॿारनि सां ॻाल्हि ॿोल कयूं उन्हनि जो छा चवणु आहे। जी सच टीवी बिलाशुबा ये असांजा जेको मीडिया है इदारो है ऐं असीं उनखे पंहिंजी साह जी रग सम्झूं था त असांजो पैगाम जेको असीं पकड़ण जी कोशिशि कयूं था ही उहो ई पैगाम पंहिंजे हिन में चैनल जे ज़रिए, उन खां अलावा जेको बि असांजा चैनल समूरा आहिनि प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडिया जा समूरा इदारा तव्हां दोस्तनि वांगुरु तमामु घणो असां उन्हनि जा तौराइता आहियूं, जेको ही समाज जो पैगाम, ख़ैर खाई जो पैगाम, मोहबत जो पैगाम, अमन जो पैगाम, शाह भिटाई सरकार जो पैगाम, सचल सरमस्त जो पैगाम, साईं शमशल हैदरी जो पैगाम, डॉक्टर मोहम्मद सुलेमान शेख साहब जो पैगाम, रफ़ीक अहमद जाफ़री चेयरमैन सिगा उन जो पैगाम, अहिड़े तरीक़े सां असांजे समूरे रज़ाकारनि जो ही गॾियल जेको मक़सदु आहे इहो भिटाई सरकार वारी उहा रहनुमाई आहे। उहा ई ॻाल्हि आहे त साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सब आबाद करी। महिरबानी, वॾी महिरबानी। सच पुछो त कल्ह खां वठी करे असीं हैदराबाद में हिते आहियूं, नंढा ॿार जेके आहिनि उनखे वठियूं पिया अचूं, रौनक लॻी पई आहे ख़ासि तौर ते ॿारनि जी। मुंहिंजे ख़्याल में सिर्फ़ु हैदराबाद न पर सॼी सिंध खां हिते ॿार अचनि था, जंहिंजे लाइ ही मेलो लॻायो वियो आहे। ऐं मेले में साइंसी, सकाफ़ती ऐं मुख़्तलिफ़ हुनर उन सभिनी जा स्टॉल लॻाया विया हुआ। मुख़्तलिफ़ ॿारनि अदब जा किताब ऐं सियासी समाजी हवाले सां जेके मुख़्तलिफ़ टॉपिक्स ते किताब आहिनि उहे बि लॻाया विया हुआ। जन्म स्कूल जे ॿारनि ख़ासि तौर ते एॾी मालूमात वरिती, साइंस जूं कुझु मुख़्तलिफ़ स्कूल हुआ जेके रोशन तारा वारनि जा स्कूल आहिनि, सगा वारनि खे ख़ासि तौर ते शाबस आहे जन हेॾो सारो इवेंट करायो आहे। असीं जॾहिं सुजाग 12 तारीख़ में हूंदा हुआसीं त ॿारनि जा प्रोग्राम थींदा हुआ सॼी सिंध में, बालक मेला थींदा हुआ हर साल में। उहे सभु शयूं हिन वक़्तु ख़तमु था ॾिसूं, पर रोशन तारा ही जेको प्रोग्राम थिया आहिनि रोशन तारा ऐं सिगा जा, उन में सच पुछो त तमामु घणी ख़ुशी थी आहे। अहिड़ा प्रोग्राम सॼी सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में थियणु खपनि। महिरबानी। हिते ॿारनि टेबल वग़ैरह पेश कया आहिनि, उन्हनि ॿारनि में केतिरी टैलेंट ख़ुदि ॿियनि ज़िलनि में न पर सूबे जे पाकिस्तान जे ॿियनि सूबनि में इहो तासिर वञे थो त सिंध जा माण्हू या सिंध जा ॿार उते टैलेंट न आहे। पर हिते अची असां जॾहिं ॾिठो आहे पंहिंजो फैमिलियुनि सां गॾु माण्हुनि अची ॾिठो आहे त जेके ॿारनि टेबला या खाका मुख़्तलिफ़ ड्रामा पेश कया आहिनि, तमामु ज़बरदस्त टैलेंट आहे ॿारनि में। ऐं ख़ासि तौर ते जेके ॿाहिराड़ी जा ॿार आहिनि तमामु घणी तयारी सां आया आहिनि ऐं हू इहो प्रूफ करे ॼाणनि था अॻिते त असीं इनशाला सिंध खे ऐं सिंधी माण्हुनि खे अॻिते हुनजो नालो रोशन कंदासीं। बिल्कुलु आउं चवां थो त इहो फ़र्ज़ु त सिंध हुकूमत जो आहे त अहिड़नि इदारनि जी, इन खां अलावा ॿिया तमामु घणा इदारा आहिनि जेके ॿारनि जे हवाले सां ख़ुदि सिंधी माण्हुनि जे हवाले सां इलाही प्रोग्राम करणु था चाहिनि, उनजी सपोर्ट कनि त जीअं अहिड़ा प्रोग्राम थियनि, अवेयरनेस जा प्रोग्राम थियनि त असांजो जेको नओं नस्ल आहे, जेके ॿार आहिनि जेके पुराणनि रीतियुनि रस्मुनि ऐं रवाजनि खां मुतारिफ़ न आहिनि, उहे उन्हनि खां मुतारिफ़ थियनि ऐं उन्हनि खे ख़बर पए त असांजी सिंध में पहिरीं छा हो ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं जेके हिन पासे सकाफ़ती जेके स्टॉल लॻल आहे उन्हनि में सभु शयूं ॾेखारियूं वयूं आहिनि। ख़ुदि सिंधाला जी अंदरि म्यूज़ियम में जेके शयूं पियूं आहिनि उहे सॼी सिंध जा ॿार अचनि था, उहे ॾिसनि था त असांजी सिंध छा हुई। महिरबानी। जेतिरे क़दुरु हिते प्रोग्राम हले पियो ॾिठोसीं त सिंध जे मुख़्तलिफ़ स्कूलनि मां जेके शागिर्द आया उन्हनि पंहिंजो हिते टैलेंट ॾेखारियो कयो त हीअ हिकिड़े क़िस्म जो रोशन तारा जे तरफ़ां ऐं जेको सगावरनि जे तरफ़ां इहो जेको मुनक़िद करायो वियो एग्ज़िबिशन, इहो हिकिड़े क़िस्म जो हिकिड़ो प्लेटफॉर्म आहे जंहिं ते असांजो जेको अंदरूनी सिंध में जेको टैलेंट लिकियलु आहे
उहो असांजो मीडिया जे थ्रू हिते ज़ाहिर थिए थो अचे थो, जंहिंजी ख़बर पए थी त जेको सो असांजी अंदरूनी सिंध में जेको टैलेंट मौजूदु आहे उहो वाक़ई आहे, जेको सोशल मीडिया जे थ्रू अक्सर करे न ॾेखारियो वेंदो आहे। अक्सर करे हिन प्लेटफॉर्म जे थ्रू इहा हींअर ज़ाहिर थियो आहे, जंहिंजी ख़बर पई आहे। ऐं माशाअल्लाह हिते ॾाढो नॉलेज वारियूं शयूं हुयूं, टेबलोज़ हुया, उहे हिननि पेश कया, जंहिं मां नसीहत बि मिली, सबक़ बि मिलियो। मूंखे त ॾाढो तमामु सुठो लॻो, जीअं त हिकिड़ो स्कूल हुयो उन्हनि जेको सो कोरोना वायरस ते बि हिकिड़ो एग्ज़िबिशन करे उन टॉपिक ते सुठी ब्रीफिंग ॾिनी, जंहिंमें अॼुकल्ह जेको सो कोरोना वायरस जो तमामु इशू वर्ल्ड वाइड हले पियो ऐं घणनि माण्हुनि खे ख़बर बि न आहे त कोरोना वायरस छा आहे, पर हिते हिकिड़ी इहा शइ बि रखियलु हुई। इन सां निस्बत सां पंहिंजी सकाफ़त सां लॻापियल बि घणियूं शयूं ॾेखारे वियूं, उन्हनि सां हुनरमंद जेके माण्हू हुया पंहिंजा, उन्हनि पंहिंजो जेको सो हुनर खे बि अची हिते ज़ाहिर कयो, ॾेखारियो। माशाअल्लाह ॾाढो सुठो लॻो, रोशनदार प्रोग्राम ॾाढो इंफॉर्मेटिव रहियो। ऐं हीअ फ़क़ति 2 ॾींहंनि जो हुयो, पर मुंहिंजी जेका पर्सनल सजेशन आहे त इन खे हिकिड़ो वीक करे मल्हायो वञे, पंहिंजी सिंधी सकाफ़त सां लॻाए करे हिकिड़ो ॿोली अची वेंदी हिन में। ऐं स्कूलनि हिन में त सिलेक्टेड कुझु स्कूल्स हुया, पर मां हिकिड़ो सजेशन ॾींदुमि त अञा बि खोड़ सारा स्कूल जेके आहिनि प्राइवेट पब्लिक इन्हनि जो कॉम्पिटिशन बि कराए वञे ऐं वधीक स्कूल्स हिते आंदा वञनि, जंहिंमें जेको सो ख़बर पवंदी। सिर्फ़ु रोशनी तारा वारनि जो तव्हां इहो पैगाम ॾियो त जेकॾहिं सरकारी स्कूल आहिनि, प्राइवेट स्कूल आहिनि, उहे बि अहिड़ा प्रोग्राम मुंतक़िल कनि जेके ॿारनि में शौर मिले ऐं माण्हुनि ताईं ॻाल्हियूं पहुचनि। हाँ, बेशक हिते प्राइवेट स्कूल्स बि हुया ऐं गवर्नमेंट स्कूल्स बि हुया। बनस्बत पॉलिसी मेकर्स खे इहो बि सोचणु खपे त जेतिरो प्राइवेट स्कूल्स हिसो वठनि था जिन शयुनि में एक्टिविटी बेस्ड, जेके प्रैक्टिकल बेस्ड जेका एजुकेशन आहे जंहिंमें हिसो वठनि था, त गवर्नमेंट स्कूल्स में बि उहे पॉलिसियूं ॾियनि, उन्हनि खे इम्प्लीमेंट कराइनि। न फ़क़ति उहे डॉक्यूमेंट्री हुजनि, पर उन्हनि खे हिकिड़ो इम्प्लीमेंट कराए प्रैक्टिकल लाइफ में बि आंदो वञे। हिते सोशल मीडिया ते उन्हनि शयुनि खे आंदो वञे, छो सोशल मीडिया हिकिड़ो अहिड़ो प्लेटफॉर्म आहे जंहिंजे थ्रू असांजो टैलेंट जेको सो ॿार जेको सो उनजी ख़बर पए थी ऐं ॾिठो वञे थो दुनिया वाइज़ उन शइ खे जेको सो मञियो बि वञे थो। त इन ई तरीक़ो आहे जंहिंसां पंहिंजी सकाफ़त ॿोली खे असां पंहिंजी खे नुमाया करे सघूं था। अदबी साइंसी उन खां पोइ वरी म्यूज़िकल प्रोग्राम बि रखियो, तव्हां केतिरो ईंदा आहियो? हाँ, म्यूज़िकल प्रोग्राम लाज़मी हुअणु खपनि। को बि अहिड़ो प्रोग्राम कोन्हे को जंहिंमें तव्हां ॾिसो इवन तो ही त पंहिंजी सिंध जे लेवल ते आहे, पर पंहिंजे कंट्री वाइज़ ॾिसो या ॿाहिरनि मुल्कनि में बि यूरोपियन कंट्रीज़ बि आहिनि, उन्हनि जो कल्चर बि ॾिसो, त को बि हिकिड़ो सबक़ नामूज़ा को बि हिकिड़ो इवेंट रखियो वेंदो आहे, त उन में हिकिड़ो एंटरटेनमेंट वारो सेगमेंट बि रखियो वेंदो आहे, जंहिंमें उहो एंटरटेनमेंट वारी एक्टिविटीज़ हूंदियूं आहिनि, सॉन्ग्स हूंदा आहिनि या म्यूज़िकल नाइट्स बि लास्ट नाइट ते वरी उहे बि हिकिड़ो सेगमेंट रखंदा आहिनि, जंहिंमें जेको सो माण्हू फन जो मुज़ाहिरो बि कंदा आहिनि। उहो बि हिकिड़ो टैलेंट आहे जेको ॾेखारींदा आहिनि। तव्हां ॾिठो त हिते स्कूल बि केतिरा ई हुया जिन जे शागिर्दनि अची पंहिंजो जेको फन जो मुज़ाहिरो कयो, सिंगिंग जे तौर ते टेबलोज़ पेश कया। माशाअल्लाह अहिड़ियूं एक्टिविटीज़ हुअणु खपनि ऐं म्यूज़िकल नाइट्स बि हुअणु खपनि। अदा रज़ा मोहम्मद मेमन, हाला पुराणा सिविल सोसाइटी जो हिकिड़ो अदना वर्कर आहियां। अॼु जॾहिं हीअ सगा जो रोशन तारा वारनि जो बालक मेलो ॾिठोसीं त हिकु सुवाल पैदा थियो दिलि में त सगा खां वधीक त सगारी सिंध गवर्नमेंट आहे, छो हू डिवीज़न लेवल ते अहिड़ा ॿारनि जा मेला जंहिंमें को करिकुलम एक्टिविटीज़ हुजनि, ॿारनि जा हिकिड़ा मुक़ाबिला थियनि, तक़रीरुनि जा, ॿारनि जा ॻाइण वॼाइण जा, सकाफ़ती लेवल ते ॿार जेके शयूं ठाहिनि था, साइंसी लेवल ते जेके कमु कनि था, लेसन प्लान तहत जेके हू पढ़नि था, छो सिंध गवर्नमेंट सिंधी ॿारनि लाइ उहो छो न पई करे, जॾहिं त सगा इहो चैलेंज बख़ूबीअ सुठे नमूने सां अदा कयो आहे। आउं थो चवां त ही तव्हां ॾिसो ॿारनि में हिकु ख़ुशी आहे, ॿारनि इनाम खया आहिनि, ॿारनि मुक़ाबिला खया आहिनि, ॿारनि पंहिंजा स्टॉल खया आहिनि, त हुननि में हिकिड़ी विल पैदा थी आहे त असीं पढ़ंदा थी। जॾहिं पंहिंजा वीडियोज़, जॾहिं पंहिंजा शील्डूं, पंहिंजा इनाम पंहिंजनि घरनि में ॻोठनि में खणी वेंदा त हिकिड़ो मैसेज वेंदो त सगा तइलीम जे मैदान में रोशन तारा स्कूल जे थ्रू हिकिड़ो बहितर कमु करे रही आहे। जॾहिं त ही कमु सिंध गवर्नमेंट जो आहे, सिंध एजुकेशन डिपार्टमेंट जो आहे, अलाए उनखे मूंखे सम्झ में न पियो अचे त वॾा दावा त कया था वञनि त सिंध जे तइलीम लाइ हीअं कयो वेंदो, सिंध जे तइलीम लाइ हीअं कयो वेंदो। ख़ुदारा अहिड़ा मेला को करिकुलम एक्टिविटीज़ ते अरेंज करियो,
ॿारनि में उत्साह पैदा करियो त हू गवर्नमेंट जा शागिर्द न आहिनि पर हू हिन सिंध संवारीअ जा उहे शागिर्द आहिनि जेके कंहिं बि प्राइवेट स्कूल खां पोइते कोन्हनि। मूंखे ख़बर आहे त सिंध जो उस्ताद महिनती उस्ताद आहे, सिंधी स्कूलनि जा ॿार तमामु लाजवाब आहिनि पर उन्हनि खे प्रोमोट न पियो कयो वञे, उन्हनि खे अॻियां न पियो आंदो वञे। तव्हां फ़क़ति हैदराबाद डिवीज़न में साईं रसूल बख्शा लतीफ़ शनासा इहो प्रोग्राम थो करे त ॾिसो हर तइलिके मां हर स्कूल मां 100 शागिर्द ॿाहिरि था निकिरनि। छो गवर्नमेंट हिकिड़ी बजट नथी रखे त साईं रसूल बख्श शाह जहिड़नि माण्हुनि खे प्रोमोट कयो वञे, अॻियां आंदो वञे। बाबा ही बजट हर स्कूल में मेला करियो, हर स्कूल में मुक़ाबिला करियो ऐं उते जी क्रीम हिकु जाइ ते गॾु करियो ऐं उन क्रीम जे हवाले सां अहिड़ा मेला लॻाया। हीअ त ॾिसो 100 जे तइदाद में माण्हू कोन्हनि, हज़ारनि जे तइदाद में ॿार ॿारड़ियूं नंढा वॾा एंजॉय करे रहिया आहिनि। हीअ हिकु रोशन मिसाल आहे त उथो सिंध जे ख़ुशहालीअ जो वाहिद हल, पाकिस्तान जे बका जो वाहिद हल तइलीम में आहे। जे असांजी तइलीम असांजी अलबे कमज़ोर हूंदी त पोइ पक ॼाणो त असांजो मुस्तक़बिल बि ऊंधा हूंदो। असांखे इहो अॼु सिविल सोसाइटीअ खे बि सोचणु घुरिजे त हू पंहिंजा ॿारड़ा सरकारी स्कूलनि में बि मोकिलीनि ऐं प्राइवेट स्कूलनि में बि मोकिलीनि ऐं सरकारी स्कूलनि जी हिकिड़ी मालिकी कनि। मूं ॾिठो आहे त सरकारी स्कूलनि में माइट ॿार दाख़िल करायो सुम्हियो रहनि, स्कूल वियो तॾहिं बि ख़ैरु आहे, न वियो तॾहिं बि ख़ैरु आहे, इम्तिहाननि में वञिबो फार्म भरे पंहिंजी जुंद छॾाइबी। जॾहिं त प्राइवेट स्कूलनि में ॾिसो ॿार कीअं डेकोरेट थियल आहिनि, ॿारनि कीअं महिनतूं कयूं आहिनि, ॿारनि कीअं सेलिब्रेट कया आहिनि, ॿार कीअं गप माना हिकिड़े क़िस्म जुबिलेशन मल्हाए रहिया आहिनि पंहिंजी कामयाबीअ ते। हाणे हर सिविल सोसाइटीअ जे माण्हूअ जो हक़ु आहे त घटि में घटि पंचायत हूअं ई ॿार पढ़ाए पियो पर घटि में घटि उहे ॿार जेके गोस्ट स्टूडेंट्स आहिनि, जेके स्कूल न पिया वञनि, पोइ प्राइवेट जा हुजनि या सरकारी हुजनि, ख़ुशहाल सिंध लाइ वाहिद इहो हल त ॿारनि खे पढ़ायो। ॿार तव्हांजा आहिनि, असांजा आहिनि, कंहिंजा बि आहिनि, छाकाणि त ख़ुशहाल सिंध जे तइलीम सां ई ॿधियलु आहे। कुछ जेके सरकारी स्कूल आहिनि उन्हनि में मास्टर बि गोश्त आहिनि, उन्हनि जे बारे में तव्हां छा चवंदा? साईं कारी रिठुनि खे ॻोल्हे कढो, जेके गोश्त टीचर आहिनि सिविल सोसाइटी जा माण्हू उन्हनि ॻोठनि में उन्हनि स्कूलनि में वञनि, उते धरणा हणनि त साईं असांजो उस्ताद असांखे ॻोल्हे ॾियो। जे सिविल सोसाइटी ॻोठाणू अवेयर न थींदो त आउं चवां कुझु बि न थींदो। केसीं ताईं इहे उस्ताद रहंदा जेके ड्यूटियूं कोन कंदा ईअं पिया हलंदा? मसइलो हल आहे असीं सिविल सोसाइटीअ जा माण्हू, असीं जे सुजाग थियासीं त पोइ मसइलो को बि कोन रहंदो। हाणे हिननि ॿारनि जी टैलेंट तव्हां ॾिठो हिते जेके परफॉर्म कई आहे सिंध गवर्नमेंट वारनि जा प्रोग्राम थींदा कोन्हनि, पर हितां वारनि जो टैलेंट केतिरो हुयो तव्हां ॾिठो? साईं हीउ जेको मूं प्रोग्राम ॾिठो ऐं सलाम थो करियां सगा वारनि खे, रोशन तौर स्कूल वारनि खे जिन हेॾी सारी महिनत कई आहे। हिकु ॻाल्हि सोचियो, फैसिलिटीज़ जो गवर्नमेंट जे स्कूल में फुकदान आहे, ॿाहिराड़ियो ॿार एॾो त टैलेंट आहे जो ही शहर जा ॿार एॾा टैलेंट न आहिनि। तव्हां भले वञी झर जंग वञो, उते जे स्कूलनि में ॿार वञो, ॿारनि खे ॾिसो सरकारी स्कूलनि में उते टैलेंट आहे पर उन्हनि खे पॉलिश करण वारो केर बि कोन्हे। जे उन्हनि खे पॉलिश कयो वञे, जे उन्हनि खे फैसिलिटीज़ ॾिनियूं वञनि, जे उनजी माली मदद कई वञे, जे उन्हनि खे ड्रामा कराया वञनि, लिटरेरी सां उनखे जेके लतीफ़ साईं ते अयाज़ ते जेके बि प्रोग्राम था थियनि उहे कराया वञनि त सरकारी स्कूल जा ॿार त तव्हां सम्झो आसमान ते अची वेंदा। इन में को बि शक कोन्हे त सरकारी जेके स्कूल में ॿार था पढ़नि उन्हनि में टैलेंट मौजूदु आहे पर उन्हनि खे पॉलिश करण वारा तमामु घटि आहिनि ऐं गवर्नमेंट पोइवारी तमामु घटि थी करे उनजी। ठीक है जी बिल्कुल। रोशन तारा स्कूल के ॿारनि सां असां ॻाल्हि ॿोल कयोसीं। हुननि जो चवणु हुयो त असां जे सिंध में प्रोग्राम अहिड़ा थियणु घुरिजनि ऐं असां टैलेंटेड थी सघूं। उन खां अलावा जेको प्रोग्राम करायो आहे ऑर्गेनाइज़र वग़ैरह हुआ उन्हनि सां बि असां ॻाल्हि ॿोल कयोसीं। हुननि जो चवणु हुयो त असां हीउ मेलो इन करे लॻायो आहे त ॿार टैलेंटेड हासिलु कनि ऐं जेके हिते सिंध जा वॾा इशू आहिनि उन इशू ते ॻाल्हि ॿोल थियो, उन्हनि ते हिननि टेबलो वग़ैरह पेश कया आहिनि। कैमरामैन महबूब अली जमाली सां गॾु रिपोर्टर मज़हर अली जमाली, सोच टीवी हैदराबाद। जी।
सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजो चैनल सोच टीवी के ऐं बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.